अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों यानी हसन अब्बासी आज करे मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जिल्द ॿियो, बादशाहनि वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जामशोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि विचोले तालके शहदादपुर मां ज़फ़र बलोच खां मिली। कहाणी आहे रब जी रज़ा। हिकिड़ो बादशाह जेको निहायत रहमदिल ऐं इंसाफ़ पसंदि हो, हिकिड़े भेरे अची सख़्तु बीमार थियो। अहिड़ो बीमार थियो जो खाधो पीतो हराम थी वियुसि, न उथी सघे न हली सघे, मतिलबु त अची हयातीअ मां कक थियो। घणा ई वेझ तबीब अची मिड़िया पर बादशाह चाको न थियणो हो सो न थियो। हिकिड़े ॾींहुं को तबीब उन जे बादशाहीअ में आयो, तंहिंजो माण्हुनि जे वाता बादशाह जे बीमारीअ जो ॿुधो सो चयाईं त मूंखे बादशाह वटि वठी हलो त आउं थो संदसि इलाजु करियां। तबीब खे हिकदमि मालात में पहुचायो वियो, जिते हुन बादशाह खे ॾिसी चयो त बादशाह जो इलाजु थी सघे थो, पर हिकु दवा जी घुर्ज आहे, जे उहा मिली सघे त बादशाह चाक थी वेंदो। वज़ीर चयो त ॿुधाए उहा कहिड़ी दवा आहे, असीं हींअर ई था उनजो बंदोबस्तु करियूं। तबीब चयो त मूंखे 14 सालनि जे कंहिं छोकिरे जो रतु घुरिजे। बादशाह चयो त छोकिरे जो रतु असांखे किथां मिली सघंदो, केरु हूंदो जो पंहिंजो बचो जीअरो कढी ॾींदो त वञी कुसे। उन ते अमीरनि वज़ीरनि बादशाह खे चयो त जीअंदा क़िबला, नाणे सां हर शइ मिली सघे थी, तव्हां इजाज़त ॾियो त असीं को छोकिरो ख़रीद करे अचूं। बादशाह चयो त वज़ीर, जे तव्हांखे को माण्हू ख़ुशीअ सां पंहिंजो औलाद ॾिए त पोइ वठी अचो, न त कंहिं ते ज़ोर ज़बरदस्ती न कजो। वज़ीर उहा ॻाल्हि ॿुधी अछे ॻाढ़े जूं खुर्ज़ीनूं भरे उथी रवानो थियो। केतिरा ई ॾींहं हिन खे रुलंदे गुज़री विया। जंहिंखे चवे त छोकिरो ॾियो त उन जे रत मां बादशाह लाइ दवा ठहिरायूं, सो रोई चवेसि त पंहिंजो औलाद कीन अथई छा। वीचारो वज़ीर अची परेशान थियो, करे सो करे छा। जे हथे ख़ाली थो वञे त बदनामी थी थिएसि, जे करे थो ज़बरदस्ती त बादशाह थो माराएसि। उन जी ॻणतीअ में शहरनि पुठियां शहर लताड़े छॾियईं, पर वरिस की बि कीन। हिकु ॾींहुं हिकिड़े शहर जे ॿाहिरां अची निकितो, जिते ॾिसे त हिकिड़ी झूपड़ी आहे जंहिंजे साम्हूं मेरनि फाटल कपिड़नि सां वलर छोकिरनि जो आहे, जो ॾाढे मज़े सां बीठा रांदि कनि। वज़ीर कही वियो छोकिरनि वटि ऐं पुछियाईं त अव्हीं केरु आहियो ऐं किथे था रहो। छोकिरनि जवाबु ॾिनो त असीं सभु पाण में भाइर आहियूं, साम्हूं झूपड़ीअ में पंहिंजे माउ पीउ सां गॾु रहंदा आहियूं। वज़ीर अॻिते वधी घर जे ॿाहिरां बीही सॾु कयो। छोकिरनि जो पीउ निकिरी आयो, वज़ीर खेसि पंहिंजे हाल खां वाक़ुफ़ु कयो। छोकिरनि जो पीउ बुर तरह में पइजी वियो। वज़ीर चयो त तूं ग़रीब आहीं, हीउ समूरो नाणो तोखे ॾींदुसि, पर तूं मूंखे रज़ा ख़ुशीअ सां पंहिंजो पुटु ॾे। ग़रीब ख़्यालु कयो त सॼो ॾींहुं था कमायूं, तॾहिं बि आंदी पूरी कान्हे। अंगु त छा पर पेट बि पूरो कोन थो थिए, बुख पिया मरूं। जेकॾहिं हिकिड़ो छोकिरो खणी कड़ो कयोसीं त ॿिया त सुखिया रहंदा। उहो पउ पचाए वियो ज़ाल वटि, जंहिं खेसि चयो त मियां तुंहिंजी मर्ज़ी, आउं कीअं पंहिंजो बचो कुहाइण लाइ ॾींदसि। बाक़ी जे तुंहिंजी मर्ज़ी आहे त धणी आहीं, जीअं वणेई तीअं वञी कर, पर जेको ॾींहुं तंहिंजो नालो मूंखे न ॿुधाइजि। ग़रीब मुड़ुसु वज़ीर खे चयो त वज़ीर हू बीठा अथई, जेको उन्हनि मां वणेई सो वठी वञ। वज़ीर हिन खे नाणो ॾिनो ऐं ख़ुशि थी सभिनी खां वॾे छोकिरे खे वठी पंहिंजे मुल्क ॾे राही थियो। वज़ीर जॾहिं पंहिंजे मुल्क पहुतो तॾहिं सिधो बादशाह वटि वियो। छोकिरो पेश करे चयाईं त हीउ छोकिरो माइटनि ख़ुशीअ सां ॾिनो आहे, त भली बादशाह तां क़ुर्बान थिए। बादशाह ख़ुदि छोकिरे खां पुछियो, जंहिं चयो त हाओ बादशाह सलामत, मूंखे माइटनि रज़ा ख़ुशीअ सां हिन वज़ीर वटि विकियो आहे। तंहिं ते बादशाह चयो त पोइ चङो, हिन छोकिरे खे कोई संदसि रतु खणी अची हकीम खे ॾियो। वज़ीर हिन छोकिरे खे जलाद जे हवाले कयो। जंहिं छोकिरे खे विहारे अञा कात उलारियो मस त छोकिरे खां वॾो टहक निकिरी वियो। जंहिं ते जलाद हथु झले हिन खां खिलण जो सबबु पुछियो, तॾहिं छोकिरे चयुसि त उन ई ॻाल्हि जो जवाबु आउं बादशाह जे अॻियां हली ॾींदुसि, मूंखे बादशाह वटि वठी हलो। जलाद छोकिरे खे बादशाह वटि वठी वियो ऐं समूरी हक़ीक़त ॿुधायईंसि। बादशाह पुछियुसि त छोकिरा, तूं मौत जे मुंहं में कीअं टहक ॾिनो ऐं ॿुधाए छा ॻाल्हि आहे। छोकिरे चयो त बादशाह सलामत,
नंढड़ो ॿारु हूंदो आहे, उनखे को तकलीफ़ ॾींदो या ॾुखो ईंदो आहे त यकदमि डोड़ी वञी माइटनि खे दाह ॾींदो आहे। ऐं उहे वरी जे मारण वारे सां पुॼी न सघंदा आहिनि त भॼी बादशाह वटि दाह खणी वेंदा आहिनि। पर मूंसां त ॻाल्हि ई उबतड़ थी आहे। माउ पीउ मूंखे ख़ुशीअ सां विकियो ऐं बादशाह वटि कुसिजां थो। तंहिं करे ॾाढो वीचारु थियुमि त बेगुनाह थो कुसिजां, हाणे कंहिंखे दाह ॾियां। उन जे वीचार में मुंहिंजूं अखियूं वञी आसमान में खुटियूं। उन महिल आसमान मां आवाज़ु ॿुधुमि त छोकिरा, आउं बादशाहनि जो बादशाह आहियां, जंहिंखे वणे में मारियां, जंहिंखे वणे में जीआरियां। तूं मूं मां बि उमेद लाहे छॾी आहे। उहा ॻाल्हि ॿुधी मूंखे बराबरि खिल अची वई। छोकिरे जी हीअ ॻाल्हि ॿुधी बादशाह रब पाक जे डप खां ॾकणु लॻो ऐं चयईं त बेशक उहो बादशाहनि जो बादशाह आहे जंहिं हिन मासूम खे बचायो आहे। उहो ई धणी ताला मूंखे बि हिन मर्ज़ मां बचाईंदो। बचा वञ, तूं वञी माइटनि सां मिल। पोइ छोकिरे खे ॾाढा इनाम इकराम ॾेई मोटी वञण जी मोकल ॾिनई। कुदरत जी ॻाल्हि अहिड़ी जो थोरनि ॾींहंनि खां पोइ बादशाह खे बि धणीअ सां ॻोल्हे सिहत ॾिनी ऐं वॾे शान मान सां वरी वेही हुकूमत करणु लॻो।